शदीद खोट आहे उन छा मक़सदु आहे जॾहिं मथे दरिया में था कयूं बोड वारी सूरत हाल 12 साल के उन में पानी कोन्हे थो। पहिरीं ॻाल्हि इहा त दरिया में काई बोड जी सूरत हाल कोन्हे। हिन वक़्तु बि सिंध जेको आहे 23% जी शार्टेज ते कोटली बि अञा 23 खां 26% जी शार्टेज ते थो हले। दरिया पंहिंजो पेट बि अञा न भरे सघियो आहे। बोड जी काई सूरत हाल न आहे ऐं पाणी बहितर थियणु शुरू थियो आहे। मां लास्ट प्रेस कॉन्फ्रेंस कई त गुज़िरियल जुमे खां पाणी बहितर बैराजनि ते थियणु शुरू थियो आहे। कोटली में हाणे वञी चाढ़ थियणु शुरू थियो आहे। सो बि अञा 1002 हुते चढ़ियो, हुते अञा ऐं वारह में अॼु जेको आहे 13 करायो अथसि। पाणी जी जेका सीज़न आहे उहा सॼी 50 खां 55 ॾींहं सॼो पाणी लेट थियो आहे। सॼो फसल जेके आहिनि उहे लेट थी विया आहिनि। तंहिंजे करे आहिस्ता आहिस्ता जेका आहे मथां खां आबादी अचे थी, तंहिंजे करे इहा शार्टेज आहे। इनशाला 10-15 ॾींहंनि में इहा शार्टेज जेका आहे कवर थींदी। वारह तालुको जेको आहे उनजो सोर्स ऑफ इनकम ज़राअत आहे। त हर साल जुलाई जी शुरूआत में जेके रोंबा आहिनि हिते निकिरी वेंदा आहिनि। अॼु जेका जुलाई जी 23 तारीख़ आहे, अॼु ताईं हिन वक़्त ताईं आबादी न थी सघी आहे। माण्हू ॿिजनि जा जेके पाणी आहे उन लाइ परेशान, उहे झटा हणण ते मजबूर आहिनि। कड़ी रेगुलेटर ते 2.5 फुट पाणी हूंदो आहे तॾहिं हिते जी आबादी थींदी आहे। हिन वक़्तु 1 फुट पाणी आहे त पाणी खोट सबबि जेको आहे त बुख बदहाली बेरो। मां यको इहो तव्हां गुज़ारिश थो कंदो अचां, अॼु न मां 15 मई खां इहा स्पीच शुरू पंहिंजो प्रेस कॉन्फ्रेंस शुरू कयूं त इरसा ऐं फेडरल गवर्नमेंट जी नाअहली जे करे इहो सिंध जेको आहे, सिंध सिर्फ़ु न पर पाकिस्तान जेको आहे उहो एग्रीकल्चर बेस्ड कंट्री आहे। बलोचिस्तान ऐं सिंध जेको आहे बेडली इफेक्टेड थिया आहिनि इन नाअहली जे करे। इहा कंटिन्यूसली नाअहली हलंदी थी अचे। हिन महिल बि तव्हां ॾिसो त पंजाब में ॿियनि दरियाहनि में जेको आहे बोड जी सूरत हाल आहे। हाई फ्लड उते डिक्लेयर कयो अथऊं। सिंध में अञा ताईं पाणी जी शार्टेज आहे, बलोचिस्तान में पाणी जी शार्टेज आहे। त इहो अञा ताईं उन्हनि टीपी लिंक केनाल ऐं चश्मा इहो सीजे केनाल जेको आहे उहो लिंक केनाल्स जेके आहिनि, हिकिड़ो 12,000 ते थो हले त हिकिड़ो 10,000 ऐं समथिंग ते थो हले। त 22-23 हज़ार पाणी उहो एक्स्ट्रा था खणनि जेके फ्लड केनाल आहे। त नाअहल हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत जो सफ़र जेको आहे सिंध ऐं बलोचिस्तान जा माण्हू आबादगार भुगते रहिया आहिनि। पर इनशाला हाणे हुननि कोई असांखे फेवर न ॾिनी, पर अलाह जे तरफ़ां ग़ैबी इमदाद जॾहिं चवंदा न दुनिया में जॾहिं कोई मदद न ईंदो आहे तॾहिं अलाह ईंदो आहे। त अलाह जी मदद इहा थी आहे त पाणी मथे इनफ्लोज़ वधी विया आहिनि, ग्लेशियर पिघले थो, बरसातूं हलनि थियूं। ऐं इहा दुआ आहे त हिते बि जेका आहे रहमत वारी बरसाति हुजे ऐं ज़हमत वारी न हुजे। इनशाला जल्दी पाणी कवर थिए। वारा बैरेज सां गॾोगॾु राइस कैनाल मां बि जेके शाखूं निकिरनि थियूं, मीरवा हुआ या लुंडी शाखा या पत जेके शाखूं आहिनि उन्हनि में बि पाणी कोन्हे। ॿियो तव्हांजो इरीगेशन जो अमलो बिल्कुलु हिते गाइबु आहे। उनजो राति जो हिन टाइम जो इरीगेशन जो अमलो मुकमल विज़िट कंदो आहे। ऐं जेके दरवाज़ा उतां जा जेके माण्हू रखियल आहिनि तव्हांजा, उहे दरवाज़ा पाण मुरादो बंदि करे था छॾनि। मीरवा जा दरवाज़ा कल्ह असां पाण चेक कया आहिनि त उहे 3 दरवाज़नि मां 1 दरवाज़ो बंदि लॻो पियो आहे। त इरीगेशन खे एक्शन था कयो त पाण हिन टाइम जो 2 महीना या महीनो जेकॾहिं एक्टिव थींदा तॾहिं ई पाणी टाइम सां पहुची सघंदो। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। ऐं मां इहा मीरवा जी जेका ॻाल्हि कयो था हिन जी इंक्वायरी बि कयां थो। पर मां मुंहिंजा भाउ पहिरीं तव्हांखे चवां थो त 50 खां 55 ॾींहं पाणी लेट आहे। त तव्हां सोचो त जेको लास्ट ईयर असां 20 मई खां ॿिज पोखणु शुरू कयासीं, उहो हिन महिल अॼु 23 जुलाई आहे। 23 जुलाई में हिन महिल तव्हां पाणी चओ था त पीअण लाइ मक़सदु हिते शार्टेज पाणी पीअण जे लाइ बि आहे न। त इहो 50-55 ॾींहं जो जेको कवर आहे उहो जॾहिं कवर कंदासीं, पाणी कवर कंदो त इनशाला। पर असां उनखां अॻु में घणी पंहिंजी हिकमत अमली जे करे अॼु पाणी जेको आहे खीर थर मां बि असां वारे खे ॾियणु शुरू कयो आहे। त इनशाला तमामु जल्द हिते सूरत हाल बहितर, तमामु जल्द सूरत हाल बहितर। कंप्लेन सेल हिकिड़ो रखियो हुयो, कंप्लेन सेल रखियो हुयो त जिते बि पाणी जी चोरी थिए तव्हां मूंखे जेको असांखे इंफॉर्मेशन ॾियो। हिन वक़्तु बि जेको आहे मुंड जा बासर जेके ज़मीनदार आहिनि उहे पाणी जे मथां क़ाबिज़ बणियल उनजा नाजाइज़ वाह या लूल हलनि था पिया, उनजे लाइ तव्हां कहिड़ो मैकेनिज़म जोड़ियो आहे? असां ऑफिसरनि ते उन्हनि ते एक्शन था खणूं, जेके इन्हनि शयुनि ते FIR कटिजनि थियूं ऐं कंटिन्यूसली इहो ऑपरेशन हली रहियो आहे। इनशाला हिन जी बि ऐं ॿियो हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधायांव त कुझु असांखे इहो प्रॉब्लम बि थिए थो पाइप कढण में। त उहे जेको असांजो कप आहिनि, वाह जा इहे कपर आहिनि, उन्हनि में एॾो अंदरि थियल त असांखे भउ थो थिए त इहो पाइप कढूं, ईअं न त वरी खंडु लॻी वञे। तंहिंजे करे उनखे पोएं पासे ॾो बंदि कयूं था। इहो पर जॾहिं पाणी घटि पोइ त इहो ऑपरेशन कटियो। साईं जीअं तव्हां पाण चयो त सिंध जे पाणी ते पंजाब सूबो दावड़ो हणी रहियो आहे, त ईअं ई सिंध जा जेके मथियां बास आहिनि त ज़मीनदार आहिनि उहे जेके मथियां था हेठियां वार जे वारा बिरे ते पाणी था पहुचण थियनि, उनजा पंहिंजा दरवाज़ा लॻल आहिनि ऐं गैर क़ानूनी पाणी पीअण था, उन लाइ तव्हां एक्शन खणंदा? मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, तव्हां जेको चओ था सिंध में बाअसर, सिंध में सभ खां वधीक बाअसर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आहे, मुराद अली शाह CM आहे,
पोइ 3 नंबर इरिगेशन मिनिस्टर। असां टिनिनि जे वाटर कोर्स ते हिन महिल ताईं 37% जी शार्टेज हली रही आहे। ठीकु आहे सर। थैंक यू सर।